लाड़ विचोलो उतर थर कच्छ कराची बंदर हेडो सारो जरथर केडो कोई स्थान सिंधु देशमान जेड़ो आहे बिमर को जर जरा को जर को आजो थींदो हर को हर मजदूर किसान सिंधु देशमान जिए सिंधु देश जिए साईं जी अज जो कोई पैदल मार्च जैसन कौमी मास पाना बशीर खान पाना जैसन कौमी मास सदर सुलेमान जवार जे काफिलो पैदल मार्च कजो है इन दरिया खातिर ही दरिया जो वफाक पारा पंजाब साम्राज पारा जो 6 गैर कानूनी केनाल कढे रहा है असांजी जो पंहिंजो पंजाब चोलिस्तान केनाल हुजे थल केनाल हुजे या ॿिया जेके बि केनाल हुजनि उन्हनि खे हू आबाद करण थो चाहे उन्हनि जो रेगिस्तान है वो आबाद करण थो चाहे ऐं असांजी सिंधी ज़मीन जेकी बंजर बणाइण थो चाहे ही सिंधिया गैरतमंद सिंधी ही जेकी अॼु कंदे भागे खां बदीन प्रेस क्लब ताईं पंधु करे पुॻा आहिनि हिते हिननि जा पेर चुमा जेके हिन काड़े में हिन तती उस में हिते निकिता आहिनि। दोस्तों सिंधु दरिया सिर्फ़ 2 बंदर के विच में पानी वहण जो नालो न आहे। सिंधु दरिया जो असांजी तहज़ीब आहे जो हज़ारनि सालनि जी तहज़ीब असांजी तारीख़ सुञाणप कल्चर सब कुछ आहे। सिंधु दरिया असांजो जियापो बि आहे। सिंधु दरिया में जेकॾहिं 6 गैर कानूनी केनाल कढिया विया त उन मां ख़ासि करे असांजो जियापो असांजी तारीख़ सिंधी क़ौम जो नसुल जेको ख़तरे में आहे। ख़ासि करे ज़रई मुआशिरो जेको फसुल थिए थो जंहिंमां अन्न थिए थो जेको पाण पेट में खायूं था उहो जेकॾहिं दरिया न हो पाणी न हो त पंहिंजो वजूद ख़तरे में हूंदो ऐं पाण बि ख़तरे में हूंदा। दोस्तों ही पंजाब चाहे थो ही हिते जा जेके पीपल्स पार्टी जा जेके वॾेरा आहिनि हे आसिफ अली ज़रदारी हुजे या मुराद अली शाह हुजे केर बि हुजनि हे इन्हनि खे गुलाम बनाए इन्हनि खे जेको चापलूसी करणु सेखारी आहे हे जेको दलाल थी वञनि असांजा ऐं असां जीअं चऊं ईअं कनि कते बि कोन कंदा। दोस्तों ही सिंधिया गैरतमंद सिंधी ही अॼु जेके पैदल मार्च करे हिते पुॻा आहिनि ही सिर्फ़ु हिते न आहे ही हर सिंध में हींअर मसइलो हले पियो पोइ मोरो हुजे सिंधी यूनिवर्सिटी हुजे या कहिड़े बि सिंधी कुंड कुछ में हुजे उहो अॼु बि हिते जेको पंहिंजो प्यार कढंदा ऐं पंहिंजे पाणी पंहिंजे दरिया पंहिंजे वतन पंहिंजे वारसी कंदा। दोस्तों सिंधु दरिया जेकॾहिं अॼु न उथियासीं त पोइ सिंधु दरिया वेंदो त पाण बि वेंदासीं पंहिंजो वजूद बि ख़तरे में हूंदो। सिंधु दरिया तारीख़ कल्चर सकाफ़त ऐं असांजो जियापो ऐं ज़ामिनपुर आहे। दोस्तों ऐं उनखां अलावा जेको ॿिए पासे ही पंजाब कारपोरेटिंग जे नाले ते जेको ज़मीनूं फौज हवाले कयूं पियूं वञनि हे बोलते हैं बाबा हम बेहतरीन पाकिस्तान बनाएंगे ये जो सरसब्ज पाकिस्तान बनाएंगे। अरे चूतियो तव्हांजो ग्रीन पाकिस्तान छा पिया असांखे पाकिस्तान में नथो खपे हे तव्हांजो पाकिस्तान तव्हांखे मुबारक आहे बाबा। असां सिंधु देश जी गुर करूं था। सिंधु देश हूंदो त असां हूंदासीं सिंधु देश हूंदो त असां हूंदासीं। इहा असांजे जी नसलनि जी जंग आहे। अचो पाण गॾु थी करे पंहिंजे दरिया जी वारसी कयूं पंहिंजे वसीलनि जी वारसी कयूं पंहिंजे वतन जी वारसी कयूं। मां सभिनी खे इहा ई गुज़ारिश कंदुसि आख़िर में इहा शाइरी पढ़ंदुसि त जेके पंधु करे आया आहिनि त लतीफ़ साईं जी शाइरी त पेरे पंधु कंदा हुआसि जे पेरनि पंधु करणु छॾियो त गोॾनि बर घिसकंदा हुआसि जे गोॾनि घिसकणु छॾियो त चेल बर चुरंदा हुआसि जे चेल चुरणु छॾियो त सीने बर सुणंदा हुआसि जे सीने सुरणु छॾियो त अखियुनि सां ईंदा हुआसि त मिलंदा हुआसि न त गोरे जान रतन सां जीअं